सनातन संस्कृत जो अज़म ऐं आर्या ही संसार जॾहिं वजूद में आयो तॾहिं सभ खां अवल शिव शंकर भोलेनाथ जो ज़िक्र थिए थो। हज़ारे सदियूं पहिरीं इन संसार में सनातन धर्म जो अभ्यास थिए थो। सनातन संस्कृत ॿोली जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे जदीद यानी क़दीम। सनातन धर्म औरतुनि देवियुनि खे वॾी महानता मिलियल हुई। शिव शंकर भोलेनाथ प्रकृति जो पैरोकार हो। प्रकृति में रहंदड़ जीव जीतरनि वण ॿूटा पहाड़नि सां वॾो लगाव हो। औरतुनि देवियुनि देवता जे दौर में को शाकाहारी न हो, सभु मांसाहारी हुआ। जानवर ऐं मेवात ते गुज़ारो कंदा हुआ। औरत पार्वती खे देवी जो दर्जो मिलियल हो। इन्हीअ देवी पार्वती हज़ारे राक्षसनि खे मारे नास कयो। शिव भोलेनाथ जो भक्त रावण अज़ीम किरदारु हो जंहिं पंहिंजे इलाइक़े जे मज़लूम मारवाड़नि खे तरक़ीअ जी राह ॾिना ऐं संसार खे डेवलपमेंट करणु लॻो। आवाम ॾाढी ख़ुशि हुई। तॾहिं आर्यन जो सॼो ख़ितो ख़तमु थी चुको हो। आर्यन का कई ऐं अची सुखी संसार में दाख़िल थिया। जिते इन्हनि ॾिठो त हिते हाणे आर्या सिस्टम आणिजे ऐं सनातननि खे बर्बादु करे उन्हनि ते हावी थी उन्हनि जे राज भाग ते क़ाबिज़ थी उन्हनि ते हिकमत करे सघनि। आर्या पढ़ियल लिखियल ऐं लूमड़ीअ जे ज़हन रखंदड़ हुआ। उहा आहिस्ता आहिस्ता सनातननि ते क़ाबिज़ थींदा विया। ठीक अची राजा रावण जी नगरी पहुता जिते इन्हनि जूं समूरियूं टलूं नाकाम वयूं त हिन रावण जी भेण शूरपनखा खे अवध जो निशानो बणायो ऐं उन जो नकु कन कटे रावण ॾांहुं मोकिलियो। रावण खे कावड़ आई ऐं आर्यनि सां मुआदो अटकाइण लाइ जंग जे मैदान पहुतो जिते आर्या हिकु औरत खे अकेलो छॾे भॼी विया। रावण हिन ई औरत ते रहम खाई संदसि घर वठी आयो। आर्यन औरत जो अपहरण करण जो इल्ज़ाम हणी असुलकनि खे रावण जे ख़िलाफ़ करे रावण खे मारे छॾियो ऐं समूरे संसार ते आर्या हावी थी विया। आर्या सनातन संस्कृत जो असुलकनि जी किरदार कशी त न करे सघिया पर इन्हनि जे रूप खे बदसूरत शिकिलनि में तब्दील करे विया। जीअं शिव शंकर भोलेनाथ खे मवाली ऐं नागन खेॾींदड़ भोलो चरियो चई विया। महान हस्ती गणेश देव खे हाणे जी शिकिल में तब्दील कयो। हनुमान खे बांदर भोले जी शिकिल ॾिनी। सनातन यानी क़दीम असुलकनि जे किरदार खे बदसूरत करे पेश कयो। रिसर्च सां वास्तो रखंदड़ दोस्त ऐं अॼु जी जनरेशन असुलकनि जी पैरोकारी कनि पिया। सनातन अॻ में नमस्ते चवंदा हुआ ऐं हाणे ईअं करे रहिया आहिनि।